नाज़रीन हींअर असां मौजूद आहियूं सखी लाल शहबाज़ कलंदर जे अंगण ते, जिते कुछ देर बाद में हिते धमाल शुरू कई वेंदी ऐं जॾहिं त दफ़ ते पिणु जेको आहे सावधान जो अंदाज़ पेश कयो वेंदो। उन लाइ ही तमामु तरक़ीतमंद कलंदर लाल शहबाज़ जी नगरी में मौजूद आहिनि, जॾहिं त सखी लाल शहबाज़ जी नगरी ते पिणु हाज़िरी भरे चुका आहिनि ऐं जॾहिं त चोट खे चुकी करे हाणे ॿाहिरि वेठा आहिनि। कुछ देर में जेको आहे सो धमाल जो जेको आहे सो निज़ाम शुरू थींदो। उन हवाले सां असां बि हिते मौजूदु आहियूं। ॾिसूं था कि इहे मंदर कहिड़ा आहिनि। पंहिंजे बादशाह जान खे ॾींदा इजाज़त थी अमन अला।